वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर आहे बिरशाह खां नारीअ मुसाफ़िर खाने जी छत तां टपो ॾेई आपघात जी कोशिश कई आहे। नौशरो फिरोज़ वासणे नारी रीमा लगारी बिरशाह जे रेस्ट हाउस में तरसियल हुई। ज़ख़्मी नारी खे गणती जोगी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे बिरशाह में नारीअ मुसाफ़िर खाने जी छत तां टपो ॾेई आपघात जी कोशिश कई आहे। नौशरो फिरोज़ वासणे नारी रीमा लगारी बिरशाह जे रेस्ट हाउस में तरसियल हुई। ज़ख़्मी नारीअ खे गणती जोगी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे बिरशाह खां बिरशाह में नारीअ मुसाफ़िर खाने जी छत तां टपो ॾेई आपघात जी कोशिश कई आहे। नौशरो फिरोज़ वासणे नारी रीमा लगारी बिरशाह जे रेस्ट हाउस में तरसियल हुई। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे बिरशाह मां मुस्तक़ीम समूह। जी मुस्तक़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह जेको बिरशाह में नौजवान छोकिरी पारां मुसारो खाने छित तां टुपो ॾेई ख़ुदकुशीअ जी कोशिश कई आहे ऐं जंहिंखे ज़ख़्मी हालत में बिरशाह हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। बिरशाह जी अरमहरान रेस्ट हाउस में तरसियल नौशरो फिरोज़ वासन 26 साला नौजवान छोकिरी रीमा लिगारी मुसारो खाने जी छित तां पाण टुपो ॾेई ख़ुदकुशी जी कोशिश कई, जंहिंखे फौरी तौर जेको ज़ख़्मी हालत में बिरशाह अस्पताल नियो वियो, जितां हुनखे हैदराबाद रेफर कयो आहे। इन सिलसिले में इहो मालूम थियो आहे त मज़कूरा छोकिरी जेका आहे कुझु ॾींहंनि खां बिरशाह अल-महरा रेस्ट हाउस जे तरसियल हुई ऐं उन खां पोइ जेको हुनजो को बि हिन वक़्त ताईं बिरशाह पुलिस जो इहो चवणु आहे त हिन छोकिरीअ जो को बि जेको वास सां राब्तो न थी सघियो आहे। न ई ख़बर पइजी सघी आहे त हिन जो मसइले जो या हिन जो वाक़े जो असुलु कारण छा आहे। जांच करियूं पिया, जीअं ख़बर पई त असां मीडिया अॻियां साम्हूं आणिया। ॿिए पासे त इहो ॿुधाईंदो हलां त ख़ुदकुशी कंदड़ छोकिरी रीमा लेगारीअ जी चेल जी हॾी ऐं उहा भॼी पई आहे ऐं हुनखे सख़्तु सीरियस हालत में हैदराबाद रेफर कयो, जिते हू ज़ेर इलाज आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।